वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लाइट बंद लगी भैया पंखा भैया नंढो आवाज़ को तव्हां ताईं शायदि पहुतो हूंदो जाम न पर मां ॾिठो त सभिनी सुठो एंजॉय कयो ऐं ॿारनि बि सुठो आइटम तयारु कयो।
हींअर असां पंहिंजो कार्यक्रम शुरू कयो पर उन खां अॻु में असांजा अॼु जा असांजा महिमान ऐं हिन कार्यक्रम जा जेके जजमेंट ॾींदड़ आहिनि असांजा प्रिंसिपल साहिब श्री मूलजाणी साहिब हिते आयल आहिनि। मां चाहींदुसि त हिननि जे मान में ज़ोरदार ताड़ियूं असांजा मूलजाणी साहिब नगाड़ा स्कूल जा केतिरा साल प्रिंसिपल थी रहिया आहिनि ऐं मुंहिंजे लाइ त ख़ासि वरी ख़ुशनसीबी आहे कि असां साईं वटि पढ़िया आहियूं बिल्कुलु असां पंहिंजो कार्यक्रम शुरू कयूं पर उन खां अॻु में असांजा कुझु मेंबर जेके हिते हींअर आयल आहिनि मां उन्हनि जी इंट्रोडक्शन करणु चाहींदुसि। उन में असांजा श्री राजू भाई हेवनाणी उथी वियो काफ़ी एक्टिव मेंबर आहिनि ऐं ॿिया असांजा मिस्टर पारवानी साहिब असांजा एक्टिव मेंबर आहिनि ॾाढा। असांजी भेण रिश्ती पंजाबी उथी वियो अच्छा ॿिया असांजा नरेश पंजवाणी साहिब थी रहिया आहिनि ऐं ॿिया असांजा श्री मिस्टर नैनाणी साहिब केॾा विया नैनाणी साहिब उथी वियो असां पंहिंजो कार्यक्रम शुरू कयो सां असां अॼु हिते गॾु थिया आहियूं बड़ौदा शहर में रहंदड़ ऐं 12 दर्जे में टॉपर्स मार्कूं 12th में खणंदड़ जेके स्टूडेंट्स आहिनि जो सम्मान कंदा असां गॾु थिया आहियूं। पहिरीं असां उन्हनि जो सम्मान कंदासीं ऐं उन खां पोइ जेका उन्हनि ॿारनि जे विच में उन पार्टिसिपेट जे विच में जेका कॉम्पिटिशन आहे असां सिंधी छो ॻाल्हायूं हिन सब्जेक्ट ते 2 मिंट ॻाल्हाईंदा हुआ सभई ऐं असांजा जजिस ते वेठल आहिनि उहे तव्हांखे मार्कूं ॾींदा स्कोर ॾींदा पर पहिरीं असां ॿारनि जो सम्मान करे छॾियूं उन खां पोइ हीअ कॉम्पिटिशन थींदी ऐं उन खां पोइ कुझु ॿार असांजो 10-15 मिंट जो नाटक तयारु करे उहो था ॾिसनि त असां पंहिंजो कार्यक्रम शुरू था कयूं अॼु जे ॿारनि जे सम्मान जो कार्यक्रम शुरू था कयूं पर मां चाहींदुसि जेको ॿार हिते अचे मंच ते इनाम वठणु उन्हनि जे मान में ज़ोरदार ताड़ियुनि सां उन्हनि जो स्वागत ज़रूरु कयो बिल्कुलु असां क्या जज जेके अचणा हुया सभिनी खां लेट आया आहिनि मां असांजा मैडम ॾाढी बार सिंधी डिपार्टमेंट में सिंधी पढ़ाईंदा आहिनि ऐं काफ़ी सालनि खां हुते सिंधी सब्जेक्ट वठंदा आहिनि उन्हनि जे मान में ज़ोरदार ताड़ियुनि सां गिफ्ट मोकिली आहे उहा बि ॿारनि ताईं पहुचाईंदासीं ऐं सभिनि खे तरफ़ां जेका गिफ्ट ॿारनि जे लाइ आयल आहे उहा बि असां ॿारनि ताईं पहुचाईंदासीं। मां चाहींदुसि ज्ञानचंदाणी जे मान में बि ज़ोरदार जलवाणी तनुजा सुरेश भाई 89.57 जलवाणी तनुजा सुरेश भाई तारे जो आवाज अच्छा हाँ मिस्टर ज्ञान चंदाणी तरफ ठीक है जी तरफ सब जगह किताब है संस्था वाले बात यो संस्था काम है 100 रुपया का रखी हां टिकट को दार भैया उमंग 88.86 आर्यन सबरी स्कूल में हां सब सही बड़ौदा माने सिंधी स्टूडेंट्स कैन मीडियम में पढ़दा बड़ौदा का वो हींअर असां मैडम वर्षा खे वेनती कंदासीं त हिन ॿार जो सम्मान गलाणी तनुजा गिरीश तनुज वो स्टूडेंट्स न आया आहिनि उनजा पेरेंट्स आया हींअर असां हिननि खां
रिंकू रिंकी सॉरी इंजानी रिंकी 87.66 रोजरी इनका प्रोत्साहन इनवाइट करना सी लखानी टीना अनिल भाई सीरियस हाई स्कूल यानी परसेंटेज 86.80 इनका प्रोत्साहन इनवाइट करना सी सरदारी अमीर तारीख सिंधी सिंधी वीरवाणी गुंजन हाई स्कूल 82.66 इनका प्रोत्साहन इनवाइट करना वीरवाणी नेहा सीरियस हाई स्कूल 82%। ये नागपाल जी अभियान संगत रामाणी ट्विंकल सम्मान असांजे नागपाल जी कंदा केड़े स्कूल है बेटा कॉन्वेंट हाई स्कूल 82%। यश पुरस्वाणी सम्मान करना राम भाई चावला परसेंटेज 81 इनका परसेंटेज स्वागत करना तलरेजा किरण ये मां अशोक भाई बहन जी का दोस्त आगे आ जाओ वाधवाणी भरत वाधवाणी केड़ो स्कूल एएमए विद्यालय परसेंटेज 80.30 अच्छा जा प्यार शो पे जगह ये रसी इनवाइट करना सी भावनानी किरीट कीर्ति इनका जै ॿार खे इनवाइट कंदासीं वो हिननि सभिनी ॿारनि खां टॉपर्स थींदो रहे ट्विंकल नानिक आहूजा आयो कोने हाणे असां हिन प्रोग्राम जो ॿियो सेशन जेको असां रखियो आहे ही जेके टॉपर्स ॿार आहिनि उहे ॿ मिंट जेके असां हिनखे चयो हुन सब्जेक्ट तयारु करे आया आहिनि हिकिड़ो ॿार रहिजी वियो आहे जंहिंजो नालो लिस्ट में आहे वाधवाणी हनी कहिड़े स्कूल में उर्मी हाई स्कूल परसेंटेज 86.80 ॿियो कोई अहिड़ो कोई
शागिर्द है जिनो नालो अनाउंस न थियो हुजे ऐं लिस्ट आयल हुजे असां वटि ठीकु आहे सभिनी खां पहिरीं मां इनवाइट थो कयां जलवाणी तनुजा नंबर 1 सब्जेक्ट चो सब्जेक्ट सिंधी छो ॻाल्हाइणु खपे असीं सिंधी छो ॻाल्हायूं असीं सिंधी छो ॻाल्हायूं ॿ मिंट ॻाल्हाइणो आहे ॿ मिंट ड्यूरेशन स्टार्ट मुंहिंजो नालो तनुजा दादवानी आहे मां असीं सिंधी छो ॻाल्हायूं हिन टॉपिक ते चवण वारी आहियां मां शुरू कंदमि पंहिंजी संस्कृति असां सिंधी संस्कृति कीअं थी कीअं विस्तरी उहा सिंधी संस्कृति पहिरियों वधारे प्रिपरेशन थी न कई आहे पंहिंजी सिंधी उहा पहिरियों खां पाकिस्तान में ॾाढी डेवलप हुई उतां खां 1947 में जेको पंहिंजो देश भारत आज़ाद थियो